दहशतगर्दी नामंजूर, दहशतगर्दी नामंजूर, भत्ताखोरी नामंजूर, गैर खिलाफी टैक्स नामंजूर, 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 ताजो दहशतगर्दी नामंजूर, दहशतगर्दी नामंजूर, भत्ताखोरी नामंजूर, गैर खिलाफी टैक्स नामंजूर, नामंजूर। जी नाज़रीन, असीं इन वक्त मौजूद आहियूं सेवन शरीफ में, जिते ट्रांसपोर्ट बिरादरी जे तरफ़ां जेको आहे सो पुरअमन एहतजाज कयो पियो वञे। हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे सो नए सदर चूंडियल सेठ मंज़ूर हुसैन बिरामाणी जी तरफ़ां हिकु कार्नर गॾिजाणी रखी वई आहे। हितां जे ट्रांसपोर्टरनि ऐं ॿियनि अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त संदन कहिड़ा मुतालबा आहिनि। असां अॼु सदर जे हैसियत में सॼी संगत जेके असांजा गाॾी वारा ट्रांसपोर्ट गॾु थियासीं, असांजी अहम अॼु गॾिजाणी इहा थी त हीअ जेका गैर क़ानूनी पेंट हुई इहा अगरि ख़तमु न कई वई त असां इन लाइ कुझु बि करे सघूं था, हड़ताल बि करे सघूं था, रोड ते अची सघूं था। जेको असां वसवार सभिनी खे अपील कया, महिरबानी करे थी ख़तमु थींदी। अगरि ख़तमु न थी न असां पंहिंजे वसवार जेको हूंदो रोड बंदि कंदासीं, कंहिं हद ताणी असां वञण लाइ तयारु आहियूं। ऐं असां सॼी संगत खे ऐं जेके दोस्त असां गॾु थिया इन ई मसइले लाइ गॾु थियासीं। इहा वोटर हूं साईं मुराद शाह खे, साईं आसिफ शाह खे असांजी अपील आहे त असां हिते लोकल माण्हू जेके असांखे किस्तुनि जूं गाॾियूं आहिनि, असां किस्तूं ॾियूं या हिननि खे चौंकियूं ॾियूं, हिननि खे गुंडागर्दी ॾियूं। हे हिते चौंकियूं वेठा आहिनि या पिया मोकिलींदा, असां वठंदासीं, अदा असां हरगिज़ कोन ॾींदासीं, असां कोन ॾींदासीं। असां धरना बि हणंदासीं ऐं एहतियात बि कंदासीं। असांजे आसिफ शाह खे, मुराद शाह खे अपील आहे त इहो असां हरगिज़ गुंडागर्दी कोन ॾींदासीं। अदा असांजो अर्ज़ु आहे जे असांखे अञा बि तंग कयो त असां पुरअमन एहतियात कंदासीं। न चौंकी अॻियां गाॾियूं ॿीहारने पछाड़ी मजबूरनि ते असां पाण खे बाहि ॾींदासीं। ॿियो त असां वटि वसीलो आहे ई कोन, गुंडागर्दी कोन दासीं पछाड़ी। असां साईं आसिफ शाह खे, मुराद शाह खे असांजी अपील आहे, महिरबानी करे असांजे हिननि मां जान छॾायो, न त असां पछाड़ी पाण बाहि ॾींदासीं, काॾे वेंदासीं। ॿियो त असां वटि का रोज़ी कोन्हे का, इहे गाॾियूं आहिनि। जी असांजो इहो ई चवणु आहे, बिल्कुलु असां पाण बि तस्लीम शइ कयूं था। असां बि तव्हां लोकल माण्हू आहियूं, बिल्कुलु जेका बि इहा शइ लॻी आहे हिते या गुंडा टैक्स आहे ऐं हिनखे असां बि तस्लीम कयूं था। ऐं सेवण जो आवाम बिल्कुलु हिन मिसकिननि सां ऐं हिन ट्रांसपोर्टनि सां बिल्कुलु गॾु आहे। हीअ बि असांजा दोस्त आहिनि, सम्झि ॿाहिरि आहिनि। असांखे जेको पहुतो इन जे ख़िलाफ़ु असांखे रोड बंदि करिणो पियो या अॻिते हिन एहतिजाज खे अॻिते वधाइणो पियो, असां बिल्कुलु सदर जेको आहे सेठ मंज़ूर बिरामाणी त हर विक ते हर शइ ते असां सां गॾु आहिनि। असां त इहो चवंदासीं त उन ॾींहुं असां पंहिंजो मीटिंग कयो, असां पंहिंजो नओं सदर जोड़ियो तालके सेवण जो। उन खां पोइ असां पंहिंजे वॾनि खे अपील कई आहे, साईं आसिफ शाह खे, ॿियनि खे पंहिंजनि खे अपील कई आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। बराए महिरबानी अॼु वरी ॿीहर असां पंहिंजो पाण में पुरअमन एहतियात कयो आहे, गॾिजी सभु गाॾी वारनि तालके सेवण वारनि असां पंहिंजो पुरअमन एहतियात कयो आहे। ऐं असांखे हरगिज़ इहो नामंज़ूर आहे, नामंज़ूर रहंदो। असां अॼु हिते गॾु थिया आहियूं, सुभाणे पुरअमन एहतियात असां रोड ते कंदासीं, कराची वञिणो पवंदो, जिथे वञिणो पवंदो असां पंहिंजो पुरअमन एहतियात कंदासीं ऐं कंदा रहंदासीं जेसि सूदी इहो गैर क़ानूनी गुंडा टैक्स ख़तमु न थियो। असांजो हरगिज़ पंहिंजो एहतियात जारी रहंदो ऐं इन मां वधी बि सघे थो। असां किथे बि अची सघूं था, पट ते वेही करे असां पंहिंजा धरना न छॾींदासीं, कंहिंसां झेड़ो फॾो असांजो कोन्हे। इहा शइ ख़तमु कयो वञे। हवाई जेको गुंडा टैक्स गुलाम मुस्तफ़ा लाशारी सेवण वारे ट्रांसपोर्टनि जे लाइ, लकी वारनि जे लाइ, दादू वारनि जे लाइ, हीउ जेको हेॾो सारो ग़रीबनि जे लाइ बम किरायो अथसि त भाउ हर चकर ते हर गाॾी वारो 500 रुपया ॾिए। असां ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं, असां वटि किस्तनि जूं गाॾियूं आहिनि। असां इन खे पंहिंजो सदर बि तस्लीम कोन था कयूं, न वरी इहो असांजो सदर आहे। अगरि असांजो सदर हिन महिल आहे त सेठ मंज़ूर बिरामाणी आहे ऐं असां उन जी ॻाल्हि मञंदासीं, असां उन सां गॾु आहियूं। असां न इहा शइ ॾिनी आहे, न इहा शइ असां ॾींदासीं, असांखे नामंज़ूर आहे। असांखे जहिड़ी हद ताईं बि पुॼणो पियो, जिथे बि वञिणो पियो असां वेंदासीं। असांखे 500 रुपया भत्ताखोरी जा, दहशतगर्दी जा कोन ॾींदासीं, कोन ॾींदासीं। भत्ताखोरी नामंज़ूर। असांखे सभु गाॾियुनि वारा गॾु थिया, उन जे करे हिते चुंगी हई अथनि भत्तो वठण जे ख़ातिर नई चुंगी लॻी आहे, मुस्तफ़ा लिशारी लॻराई आहे। पहिरीं असांजो यूनियन जो सदर बि मुस्तफ़ा लिशारी हो, हाणे हुनखे असां हटाए मंज़ूर बिरामाणी खे कयो आहे। हुन आमरी में बि हयो आहे ऐं हाणे वरी सेवण में बि हयो आहे। हाणे छा आहे त
मांझंद तालको सेवण तालको में जेके गाॾियूं आहिनि उन्हनि खे चए थो 500 रुपया ॾियो किस्तुनि जूं गाॾियूं आहिनि असां के जूं बाक़ी वठे मुस्तफ़ा अलीशारी थो। जी नाज़रीन, हितां जे ट्रांसपोर्टरनि जूं ऐं नए चूंडियल सदर जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो मौक़ुफ़ आहे त हीउ जेको गैर क़ानूनी पॉइंट ते लॻाई वई आहे इहा हरगिज़ असांखे क़बूल न आहे ऐं असां इहो भतो जेको आहे सो कॾहिं बि कोन ॾींदासीं। हिननि पुरज़ोर मुतालबो कयो आहे आला अख़्तियारियुनि खां। हाणे ॾिसणो इहो आहे त आला अख़्तियारियूं हिन ट्रांसपोर्टरनि ऐं हिन ड्राइवरनि सां हिन जेको आहे सो ट्रक मालिकनि सां जेको आहे सो कहिड़ो इंसाफ़ था कनि ऐं कहिड़ो इज़ालो था कनि। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद हुसैन टालपुर, सेवन शरीफ़।